अस्सलाम वालेकुम। सुबुह जा थिया आहिनि 11। अञा मासी हेठि कमु करे थी, कॾहिं देरि सां थी अचे त पोइ हुनजो कमु बि देरि ताईं थो हले। सो मां अची वियमि मथे, 2-3 ॾींहंनि खां मां मथे न आई आहियां, पंहिंजे प्लांट्स खे न ॾिठो आहे त मूं सोचियो त प्लांट्स खे बि ॾिसी वठां ऐं पंहिंजे ब्लॉग जी बि इब्तिदा कयां। सो माशाअल्लाह मुंहिंजा गुल फुल जाम निकिता आहिनि। हीअ मुंहिंजा बंचिस हिते वॾा थी विया आहिनि। हीअ ॾिसो केॾो वॾो थी वियो आहे। हिन में बि नवां गुल था निकिरनि ऐं उन खां अलावा हिनखे जेके मां रोज़ु ॾिसी ख़ुशि थींदी आहियां, माशाअल्लाह इलाही वॾो थी वियो आहे। ऐं हिन में बि हे सभु सन्हा सन्हा कंडनि सां गॾु गॾु तव्हांखे पन नज़र ईंदा। सो अल्हम्दुलिल्लाह। ऐं हे बि तव्हांखे ॾेखारियां जेका ॿाहिरि थी लटके न ब्रांच, हिन में ॾिसो, हिन में केॾा सारा गुल निकिता आहिनि। सो ॾाढो सुठो थो लॻे, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं हे ॿ अलाए छो कुंडियूं सुकी वियूं आहिनि, हिननि खे माई पाणी न ॾेई वई आहे, सिर्फ़ु हिननि चैन में थी विझे। सो हिननि खे बि पाणी ॾियां, हुनखां पोइ हेठि वञी प्लांट्स खे पाणी ॾींदमि, छो त हुननि खे बि 2 ॾींहं थी विया आहिनि त पाणी कोन ॾिनो आहे। ऐं सियारे जे करे सुके बि देरि सां थी मिटी, पाणी देरि सां थो सुके, हिन करे ज़रूरी आहे त थोरो गैप ॾेई पोइ पाणी ॾिजे। हेठि अची वई आहियां, हाणे हिननि खे पाणी ॾींदमि, छो त अञा ताईं हिननि में ॾिसूं था मिटी हिननि जी आली आहे, छो त हिननि ते उस बि थोरी देरि लाइ थी अचे ऐं हाणे एॾी ड्राइनेस कोन्हे। ऐं हिन पासे जिन ते थोरी देरि लाइ उस अचे थी, इहे जेके आहिनि मुंहिंजा कुझु हिननि जी मिटी सुकी आहे। ऐं माशाअल्लाह हे मुंहिंजो ॾिसो प्लांट, हथु न लाहींदीमांसि मतां नाराज़ थी वञे। नंढड़ा नंढड़ा तव्हां हिननि में ॾिसो था, हिननि में फ्रेश जेके आहिनि पन तव्हांखे साफ़ु नज़र ईंदा हूंदा, पूरे में आहिनि त ॾाढी ख़ुशी थी थिए। हिननि में बि बसि इहे मुंहिंजियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कंदी आहियां। ऐं मूंखे ख़बर न आहे त मां कंहिंखे इहो सभु कुझु मुंहिंजो प्लांट सां प्यारु कंहिंखे वणे थो नथो वणे, पर कुझु माण्हुनि खे ज़रूरु वणंदो हूंदो। हीअ मां तव्हां सां बूटो पहिरियों बि शेयर कयो आहे, ॾिसो केॾो डिघो थी वियो आहे। ऐं मूं सिर्फ़ु इहा मिटी विधी इहो मनी प्लांट पोखण जे लाइ, जंहिं मां हे पाण फुटो अचे। रोज़ु सोचींदी आहियां हिन जो प्लांट चेंज कयां, पॉट चेंज कयां। ऐं हिन में ॾिसो हीअ नवां केॾा सुहिणा, केॾा ज़बरदस्त था लॻनि न। हीअ अञा विच मां हीअ फुटे पियो। हे ऐं ॿियो हीअ मुंहिंजो कैक्टस, हिनखे ॾिसी ॾिसी मां ख़ुशि थींदी आहियां। हिन में बिल्कुलु तव्हांखे कलर जो ख़बर पवंदी फ़र्क़ु, त कहिड़ा कहिड़ा फ्रेश हिन में निकिता आहिनि। सो वधंदो थो रहे आहिस्ते आहिस्ते। जेड प्लांट माशाअल्लाह मुंहिंजो हेल्दी प्लांट ऐं मुंहिंजो फेवरेट प्लांट। मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण हिननि शाख़ुनि में मोती पिरोयल हूंदा आहिनि। ऐं मुंहिंजो पहिरियों पॉट हे हुयो जंहिंमें हिन मां इलाही सारियूं काठियूं हिन जूं ॻरी वियूं, उहे मां पटे उछलाए छॾियूं आहिनि। हीअ हिकिड़ी काठी अथसि जंहिंमें तव्हां ॾिसंदव थोरी शाइनिंग आहे पननि में, इहे नवां फुटनि पिया। सो हिन जी गुॾ बि मूंखे करणी आहे अॼु। हीअ प्लांट वरितो हुअमि हाणे कुझु हफ़्तो 2 पहिरियों, त हिन में बि थोरी थोरी ग्रोथ थिए थी, पर अलाए छो एॾो हेल्दी न आहे। पर शुक्र आहे मुरझायो न आहे, इंशाल्लाह फुटी वेंदो इहो बि। सो सभई जेके आहिनि ॾाढे आराम सां ग्रो पिया कनि ऐं इन्हनि सां गॾु गॾु मां ख़ुशि थी थियां। फ्रेश हेल्दी मुंहिंजो बेबी सनरोज़। हीअ ॾिसो कटिंग्स कटे मां हिते हुते हणंदी रहंदी आहियां। हीअ बि हिकिड़ी मुंहिंजी बोतल ख़ाली थी सिरके जी, उन में कटे मां हीअ जेड प्लांट हयूं। ऐं हिन में जीअं हीअ बचो आहे, हिन जो हिकिड़ो स्पाइडर प्लांट जो बेबी आहे, हिनखे मां हितां कटे पाणी में विझंदमि त वरी कुझु ॾींहंनि में इहो फुटी पवंदो त नई कुंडीअ में हणंदमि। हे मां तव्हांजे साम्हूं हणी चुकी आहियां, जेको ऑलमोस्ट लॻी वियो आहे। ऐं हीअ कुझु पन ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हिननि जी जाइ मटिजे थी। ऐं त मां जीअं तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त प्लांट जेको हूंदो आहे टेंशन में ईंदो आहे। सो पर हीअ पोइ बि त इंशाल्लाह ग्रो कंदो। हीअ मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां त कीअं हे मुंहिंजो प्लांट पाणी में लॻल हो, उतां कढी मां हिकिड़ी बोतल मां कढी हिन में हयो आहे। सो माशाअल्लाह, मतिलबु मुंहिंजी इहा ख़ुशी आहे, मुंहिंजी इहा एक्टिविटी आहे, मुंहिंजी इहा मोहबत आहे त मां यकीनन इहा तव्हां सां बि शेयर कंदी रहंदी आहियां। हिन पासे बि ऐं ही मां इलाही पहिरीं शेयर कयो हो त हिन भित तां सॼा हे रंग लही वियो ऐं ॾाढी बुरी पई लॻे, त मूं हे टाइल जा स्टिकर ऑनलाइन घुराया हुआ, उहे मां थोरा हिते हणी
दैन फुली त कवर न थियो आहे, पर हुन बदनुमा दाग खां थोरो हिन में कुझु न कुझु फ्रेशनेस आई आहे। ऐं हिते मुंहिंजा सभु प्लांट्स माशाल्लाह वधनि था। ॾिसंदो ही मनी प्लांट जी नओं पन, नई ब्रांच। ऐं हीउ मुंहिंजो उहो ई, ऐं हिनखे हाणे ज़रूरत आहे त मां हिन जूं कुंडियूं अलॻि अलॻि कयां। ऐं कुंडियूं बि काफ़ी पयूं आहिनि, मां वटि मिटी बि आहे एक्स्ट्रा, बसि थधि में हिते वेही कमु नथो थिए मूंखां। हीउ प्लांट मुंहिंजो काफ़ी फ्रेश थी वियो आहे, हीउ सड़ी वियो सफ़ा, पोइ हिनखे मां एक्स्ट्रा मिटी विझी ऐं हिनखे थोरो फ्रेश कयो। त अॼु मां प्लांट्स जी डिटेल हिन लाइ बि थी ॿुधायां त तव्हां मां इलाही सारा आहिनि जिन खे प्लांट्स सां इलाही शौक़ु आहे, त कॾहिं कॾहिं उन्हनि जे दिलचस्पीअ जो बि कुझु हिते जेको आहे सामान हुजणु घुरिजे। हीअ सभु प्लांट्स मुंहिंजा माशाल्लाह वधनि पिया आस्ते आस्ते। हीउ नओं मनी प्लांट वठी आई हुयमि, हिन में 2 कलर्स लॻियल हुया। हिकिड़ो ॾिसो, हीउ परियां प्लेन लाइट ग्रीन, ऐं हीउ हिकिड़ो मार्बल जहिड़ो आहे, चवंदा त हिनखे अलाए छा आहिनि। अच्छा, नाला वाला मां पुछी ईंदी आहियां नर्सरी तां, प्रॉपरली हर मालूमात वठी ईंदी आहियां, घर ताईं पहुचंदे मूंखां विसरी वेंदा आहिनि। सो ख़ैर आहे, हाणे हिननि खे पाणी ॾींदमि। पाणी ॾेई वरितो प्लांट्स खे, हिनखे भिजारियो आहे ईअं सम्झो, छो त हिते मूंखे महिनत न करणी पई, 2 मग भरे मथां हरियामांसि, पाणी हिते लाही आहे त पाणी हेठि निकिरी वेंदो। ऐं हिनखे बि, टर्टल खे बि, ऐं हिते हिन मशरूम खे बि धोतो अथमि, ऐं हुनखे अलावा हिननि बर्ड्स खे बि, फ्लेमिंगोस। हाणे वञा थी अंदरि। मां पंहिंजो धोबी घाट खोलियो आहे, पर कपिड़ा तमामु थोरा आहिनि। हिकिड़ा इहे आहिनि जेके मशीन में आहिनि, ॿिया हे 2 टे टॉल चादरूं, ऐं हिते सर्फ विझाए रखियो आहे। इन में मां धोईंदमि कुझु हथ जा कपिड़ा, 1-2 जोड़ो आहे, छो त मां सर्फ पहिरीं खां भिजाए रखंदी आहियां, जीअं सर्फ या वॉशिंग पाउडर मतिलबु जेको बि, त जीअं उनजो जेको दाणा ॻरी वञनि, न त पोइ उहे मूंखे सही नथा लॻनि। हलूं था किचन में। सो किचन में छा थी रहियो आहे? तुगन चांहि थी ठाहे। सुरहाण मुंहिंजी एज़ यूजुअल बसर थी कटे, हिते धाणा कटे रखिया अथई, ऐं मां ठाहींदमि अॼु कबाब। ऐं हे कल्ह मां चिकन ऐं दाल बॉइल कई, फ्रिज में रखी हुयमि, तव्हां कढी रखी आहे। ऐं ॿियो छा आहे, सुगंध पंहिंजो नाश्तो थी ठाहे, छो त उहो सुबुह खां ऑफिस में कमु पई करे। ऑफिस में त न, ऑफिस जो घर में ऑफिस। सुराण पती ख़तमु थी वई, तूं मथां खणी आई आहीं? दाल चांवर भिजाया आहिनि। अच्छा, हे चांवर भिजाया आहिनि मंझंदि जे लाइ, ऐं हीअ साई दाल मुङनि जी भिजाई आहे। इन सां गॾु मां वाङण बि तरींदमि, ऐं बसि इहो ईअं गहमा गहमी आहे, अफ़रा तफ़री आहे। तारिक कंटिन्यू हिते कमु पियो करे, सो हाणे शायदि उथी वियो आहे, थकिजी पियो, अलाए छा थियो, जेको बि थियो। सो बहरहाल ज़िंदगी रवां दवा आहे। टाइम थियो 1:45, कपिड़ा धोई आयमि, नमाज़ पढ़ी आयमि, ऐं हाणे मां ठाहींदमि लंच। ऐं उनखां पोइ हे कबाब ठाहिण बि कंटिन्यू थींदा। तव्हांखे मां ॿुधाए चुकी हुयमि त लंच में असां छा था पचायूं, मुङनि जी दाल खलनि वारी, ऐं चांवर ऐं वाङण तरियल। ऐं ॿियो त मां ॾाढो मिस थी कयां, सुई धागे खे इलाही ॾींहंनि खां 3-4 ॾींहं थी विया आहिनि त मां सुई धागो हथ में न खयों। सो अॼु मां कोशिशि कंदमि त उहा पंहिंजी ॿाड़ ज़रूरु पूरी कयां, छो त ईअं लॻे थो ॼण मुंहिंजो उहो ॾींहुं, उहे सभु ॾींहं ख़ाली था हलिया वञनि जिन ॾींहंनि में मां को नीडल वर्क नथी कयां। सो अॼु इंशाल्लाह इरादो आहे पको त उहो बि कंदमि, तव्हां सां ज़रूरु उहो शेयर कंदमि त मां केतिरो कमु थी अॻियां वधायां। कबाब ठाहे फ्रीज़ करे वरितमि, ऐं हाणे मां पंहिंजी हीअ बास्केट खणी आई आहियां, छो त मूंखे ॾाढी दिलि पई चए, ईअं सम्झो मूंखे सिक लॻी, मूंखे उञ लॻी त मां जेका कुझु क्राफ्ट वर्क कयां। सुई धागे खे मां ॾाढो मिस कंदी आहियां। खणंदमि हितां, उस में वेहंदमि, पेर सेकींदमि, ऐं थोरो कमु बि कंदमि त जीअं मां ख़ुशि करे सघां पंहिंजो पाण खे। ऐं उनखां सवाइ कपिड़ा हिते धोता पिया आहिनि, ॾाढी मज़ेदार हिते उस ई। सो कोशिशि इहा ई आहे त कुझु न कुझु हिनखे अॻु भरो करे वठां। अधु कलाकु मां उस में वेठी रही आहियां, ऐं उन में मां हिन जो सॼो जेको ऑफ वाइट हुयो उहो मां भरे छॾियो आहे। ऑफ वाइट हिन पीस मां कमु ख़तमु थियो, हाणे सी ग्रीन हिन में बाक़ी रहियल आहे। ऐं हे जीअं त मूंखे पेर ठाहिणो आहे, त अञा उनजो इहो पहिरियों वारो हिसो थो हले, ॿियो वारो अञा ठहंदो, ऐं 4 थियण वारा आहिनि। हाणे उस अञा हिते ॾाढी मज़ेदार आहे, तव्हां ॾिसी सघो था, पर हिकु त मां वेही थकिजी पई आहियां, ॿियो त
उस ॾाढी तेज़ थी वई आहे छो त अॼु सीउ घटि आहे ऐं हाणे मां 4:30 बजे ईंदी टिपेरी जी अज़ान, तेसि ताईं मां कंदमि रेस्ट। 4:30 बजे वरी उथंदासीं, नमाज़ पढ़ी पोइ अॻियां जेको बि थियो वरी तव्हांजे हाल हाज़िर कबो। नमाज़ पढ़ी आहिनि टिपेरी थी, सुगंध पंहिंजे लाइ चांहि ठाही त मुंहिंजे लाइ बि ठाहे वई आहे। उहा त वापसि हली वई पंहिंजी ऑफिस खोली वञी, ऐं थोरा बिस्किट पिया आहिनि, इंजॉय कंदमि। ऐं हीअ सुगंध खणी आई आहे पंहिंजा कंगण चांदीअ जा, जेके कारा थी विया अथसि, इहे शादीअ में पाईंदी, जंहिं शादी जे लाइ आई आहे। त मूंखे चयईं त इहे मूंखे पॉलिश करे ॾियो, ऐं मां ईअं ई पॉलिश कंदमि जीअं मां पहिरियों शेयर करे चुकी आहियां। ऐं तारीख़ जा कफलिंग्स कया हम त सेम हाणे चांहि वांहि पी वरी इन्हनि खे बि जेको आहे मूंखे पॉलिश करणो आहे, छो त सुबुह जो वेंदी हली हैदराबाद, त जीअं मां इहो करे छॾियां हाणे त उहो जीअं खणी वञे। तक़रीबन 6:30 थियण वारा आहिनि ऐं सांझ जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। तक़रीबन काफ़ी देरि पहिरियों, कलाक खनि पहिरियों मां हीअ कंगण हिन में भिॼाए वई आहियां। तव्हां ॾिसी सघो था त हिन में केतिरो फ़र्क़ु अची वियो आहे। सो हे अञा हिते भिगल हूंदा, तकड़ में न कढंदमि जेसि ताईं हिननि जो पाणी कंप्लीट थधो थिए। ऐं राजी मानी जे लाइ चिकन कढी रखियो आहे, मां ठाहींदमि चिकन जलफ्रेज़ी, उहा तयारी बि करणी आहे। हाणे मां वेठी आहियां पंहिंजे फेवरेट कॉर्नर में, सिलाई जो कॉर्नर, मुंहिंजो पसंदीदा कॉर्नर। ऐं हमेशह खां मां चवंदी आहियां, नंढे हूंदे खां मां चवंदी आहियां त मुंहिंजी बेस्ट फ्रेंड जेका आहे सिलाई मशीन आहे, ऐं मूंखे पंहिंजी मशीननि सां ॾाढो प्यारु आहे। सो टिप ऑफ द डे जो सिलसिलो मां अॼु खां ख़तमु थी कयां, सही आहे, छो त मां एतिरनि ॾींहंनि में काफ़ी सारियूं तव्हां सां टिप्स शेयर बि कयूं। इन खां पहिरियों मां 2 पूरा प्रोग्राम जेके आहिनि फ्राइडे वारा लाइव सेशन्स, उहे मां इन टिप्स ते करे चुकी आहियां। ऐं तंहिंजे करे बाक़ी जेको चङी ॻाल्हि जो सिलसिलो आहे उहो जारी था रखूं, छो त सुठियूं ॻाल्हियूं करण में मज़ो थो अचे, कुझु न कुझु सिखण लाइ मिले थो। ऐं तव्हां यकीन कयो त जॾहिं अहिड़ी का चङी ॻाल्हि मां तव्हां सां कंदी आहियां त मूंखे पाण खे बि उन शइ ॾे ध्यानु वेंदो आहे। कॾहिं कॾहिं इहे सभु ॻाल्हियूं असांखे ख़बर हूंदियूं आहिनि, पर असां जेको न विसारे चुका हूंदा आहियूं, ध्यानु न ॾींदा आहियूं उन्हनि शयुनि ते। हाणे मुंगेरा खाई आई आहियां। अॼु जी चङी ॻाल्हि में, अॼु रिस्क जो क़दुरु कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो वाक़ियो सभिनी खे ख़बर हूंदो त पाण सॻोरा हिकु दफ़ो घर आया त उन्हनि खे ज़मीन ते मानी टुकुर कोई किरियल मिलियो त उनखे खणी साफ़ करे खाधऊं। ऐं जेका बि ॿी सॻोरी हुई उन घर में, उनखे चयूं त रिस्क जो क़दुरु कंदी कर, रिस्क जो ख़्यालु रख। त इहा हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असां वटि छा थो थिए, फैशन आहे त कोल्ड ड्रिंक पीअंदासीं या चांहि पीअंदासीं, को जूस पीअंदासीं त उहो गिलास में क्वार्टर गिलास क्वार्टर कप बचाइणो आहे। ये मैनर्स आहिनि, छाजा मैनर्स आहिनि, त ज़्यान आहे सिधो सो बेहुरमती आहे रिस्क जी। ऐं उहो बचियल हिसो केॾां वेंदो, उहो वेंदो गटर में। अहिड़ी तरह सां खाधो प्लेट में एतिरो कढिजे जेतिरो असांखे बुख आहे, ईअं न थिए त असांखे खाई न सघूं, बची पए ऐं पोइ उहो असांजो ओभर थियल खाधो या त कंहिं ॿिए ॾे वेंदो, कंहिं कम वारे माण्हू ॾे वेंदो, छो वञे, या त गंद में वेंदो। ॿई सूरतूं सही न आहिनि। हिन खां बहितर आहे त प्लेट में कढिजे ई एतिरो जेतिरे जी ज़रूरत हुजे। ॿियो हिकिड़ी वॾी ॾुखाईंदड़ ॻाल्हि जेका मूंखे लॻंदी आहे, रेस्टोरेंट्स ते, होटलनि ते एॾियूं सारियूं डिशिस ऑडर कंदा आहियूं, एतिरा माण्हू वेंदा आहियूं, हर माण्हू पंहिंजी पसंदि जो खाधो ऑडर कंदो आहे, आख़िर में जेको बची पवंदो आहे उहो वॾमाणाइप ॾेखारे, पंहिंजी शान बेनियाज़ी ॾेखारे असां उते टेबलनि ते छॾे उथी ईंदा आहियूं। उहो खाधो केॾांहुं वेंदो, उहो गंद में वेंदो, डस्टबिन में वेंदो। बहितर इहो ई आहे त जेकॾहिं असां इलाही सारो खाधो जेको आहे ऑडर कयो आहे ऐं बची पियो, कॾहिं कॾहिं थींदो आहे असां घटि खाई वेंदा आहियूं, घटि थोरे में पेट भरिजी वेंदो आहे, खाधो बची पवंदो आहे, त उन सूरत में उहो पार्सल कराए खणी थो सघिजे। पर जेकॾहिं पंहिंजे शान में कंहिंखे कमी थी महसूसु थिए त भला ईअं कयो त उहो खाधो पार्सल कराए ॿाहिरि निकिरंदो जॾहिं तव्हां होटल खां या रेस्टोरेंट खां, त उते इलाही सारा ज़रूरतमंद बीठा हूंदा आहिनि खाधे जे इंतज़ार में, जिन खे हसरत हूंदी आहे इन्हनि होटलनि जो खाधो खाइण जी, त असां उहो उन्हनि खे ॾेई सघूं था। असां त बाबा, मां त बिल्कुलु शर्मिंदगी महसूसु न कंदी आहियां, मां खाधो पार्सल ज़रूरु कराईंदी आहियां। ऐं छो त असांजी हक़ हलाल महिनत जी कमाई आहे, चाहे मुंहिंजे मुड़ुस जी कमाई हुई, चाहे मुंहिंजे ॿारनि जी कमाई आहे, या मां पाण कमायो सॼी उमिरि। त मूंखे जेको अहसासु थींदो आहे, हिकु त रिस्क जो अहसासु, रिस्क जी इज़त जो, एहतराम जो अहसासु, ॿियो पंहिंजे हक़ हलाल महिनत जी कमाई जो अहसासु। अक्सर ईअं बि थियो आहे त खाधो अगरि पार्सल कराए ॿाहिरि निकिरंदा आहियूं, असांजे हथ में उहो पार्सल कोई ॾिसंदो आहे त अची भरिसां बीहंदो आहे त असांखे बि ॾियो त ॾेई बि छॾींदा आहियूं। पर जे कंहिं न ॾिठो त घर अची लाज़मी असां उहो ॿिए टाइम ते खाई छॾींदा आहियूं। त बहितर इहो ई आहे
त रिस्क जो एतिराम कयो वञे। अलाह रुसे ऐं रिस्क खसे छॾे त असांखे केरु ॾींदो, कोई बि न। त क़दुरु कयो, एतिराम कयो। मां तव्हांखे पहिरियों बि इलाही दफ़ा मेंशन कयो आहे त मुंहिंजे पुटनि खे बि इहा आदत मूं विधी आहे त अगरि हेतिरो मानी टुकुर बि बचाईंदा न त का नंढी दॿी को बॉक्स ॾिसी हुन में विझी रखी वेंदा, छो त बचियल खाधो असां खाई छॾींदा आहियूं। मां त स्पेशली थोरी घणी बुख में गरम करे मानियूं खाई छॾींदी आहियां। इनखे ऐब न सम्झो वञे, इनखे मज़लूमियत न सम्झो वञे त हाए मां वीचारी सुका टुकर बचियल खाधा ॿियनि जा, बिल्कुलु बि न। रिस्क हो मुंहिंजे घर जो हो, मुंहिंजे घर जे भातियुनि जी कमाई जो हो, अलाह जो ॾिनल हो, हक़ हलाल जो हो। मां खाधो त ॾाढो सुठो कयो, इन में मूंखे मज़लूम थियण जो त को का ॻाल्हि ई न आहे। सो महिरबानी कयो, रिस्क जो क़दुरु कयो। हेॾा हेॾा चांवर बचाए उहे गंद जी थेलियुनि में, गंदनि जे ढेरनि ते पिया आहिनि, मानियूं हलियूं थी वञनि, सुकियुनि मानियुनि जा अंबार। बहितर आहे त एतिरो पचायो जेतिरे जी तव्हांखे ज़रूरत हुजे, पर जे बची पए त ॿिए टाइम ते यूज़ कयो। जे नथा यूज़ कयो त उहो ताज़ो ई खाधो कंहिं ॿिए ताईं पहुचाए छॾियो त वञी कंहिंजे पेट में पए। सो इहा हुई अॼु जी चङी ॻाल्हि। ऐं हिकिड़ी मां नंढड़ी शॉपिंग तव्हां सां शेयर कयां। सुगंध मुंहिंजे लाइ हे नंढिड़ो पॉट वठी आई, आउल वारो। आउल मूंखे ॾाढा वणंदा आहिनि ऐं मुंहिंजे लाइ आसवा एॾा आउल वठी आई। पहिरियों त मां पाण ई जमा कंदी हुयमि, उनखां पोइ एॾा वठी आई जो मां झले छॾियोमांसि, आईंदा किथे बि नज़र अचनि त न वठिजांइ, इलाही थी विया आहिनि, मूंखे रखण जी जाइ न आहे। ऐं हाणे सुगंध मुंहिंजे लाइ नंढिड़ो पॉट वठी आई आहे, हे पैकिंग फोम पियल अथसि, इहो कढंदीमांसि। ॿियो त लास्ट मंथ मुंहिंजो वॾो पुटु इस्लामाबाद मां फैमिली सां वियो हो सुगंध सां मिलण, भेण सां। त मुंहिंजी नुंहुं सादिया उते पंहिंजे लाइ त अलाए छा वरितई, अलाए न वरितई। मुंहिंजे लाइ हे हिकिड़ो हुको वरितई ऐं ही बर्ड्स वरितई, पूरो हे सेट आहे हिकिड़ो पखियुनि जो। त यानी मूंखे यादि रखे उते ऐं वठी उतां सुगंध खे ॾिनई त हे वञे तूं कराची त आंटी लाइ खणी वञिजांइ। सो मूंखे मतिलबु ॾाढी ख़ुशी थी त हू मूंखे यादि कंदा आहिनि। ऐं सभु ॿार मुंहिंजा, नुंहरूं, धीअरूं, पुट, उहो ॾिसंदा आहिनि त मुंहिंजी माउ खे कहिड़ी शइ थी वणे। हिकिड़ो दफ़ो छा थियो, हैदराबाद में जॾहिं असां रहंदा हुआसीं त बुक्स वठणु वियमि मां कुझु बुक स्टॉल तां, अली मूंसां साण हुयो, वॾो पुटु मुंहिंजो। त उते मां अचानक सां मुंहिंजी नज़र पई डिक्शनरीज़ ते। असां वटि सभु क़िस्मनि जूं डिक्शनरीज़ आहिनि न, जेके बि आहिनि रोज़मर्रा ज़िंदगी में असांखे ॿोलियूं ॻाल्हायूं था। त उते हिंदी टू सिंधी डिक्शनरी हुई ऐं मूंखे पढ़ाइणा हूंदा हुआ सामी जा बैत, त उन में के लफ़्ज़ अहिड़ा हुआ जंहिंजी मीनिंग सिंधी डिक्शनरी में न हुई। त मूं उते ॾाढो अफ़सोस कयो त मूं चयो अड़े पैसा ख़तमु थी विया, सॼा किताब वठी छॾियासीं। मूं चयो हाणे हे डिक्शनरी रहिजी वई, जेकर इहा मां हाणे वठां हा हितां, हल मूं चयो ॿिए कंहिं दफ़े अची वठी वेंदमि। त उनखां फ़ौरन पोइ, इन ॾींहं खां फ़ौरन पोइ मुंहिंजी बर्थडे हुई त अली मूंखे उहा डिक्शनरी बर्थडे गिफ्ट जे तौर ते ॾिनी। यकीन कयो मूंखे एॾी ख़ुशी आहे उन शइ जी अञा ताईं। त मुंहिंजा ॿार हमेशह यादि रखंदा आहिनि, हमेशह ज़हन में हूंदो आहे उन्हनि जे त मूंखे कहिड़ी शइ खपंदी आहे। सो अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढी ख़ुशनसीब आहियां। ऐं मूं जेके इन्हनि बचनि ते महिनतूं कयूं उहे मुंहिंजो ज़ियान न थियूं आहिनि, उहे अलाह क़बूल कयूं आहिनि ऐं मुंहिंजा बच्चा उनखे रियलाइज़ कनि था, उनखे मञनि था। सो मां बेनता ख़ुशि आहियां। ऐं सुगंध मुंहिंजी सुभाणे वेंदी हैदराबाद, छो त उते जे शादी जे लाइ आया आहिनि उहा आहे। उनखां पोइ वरी 2 ॾींहंनि जे लाइ घरु ईंदी। हिते कुझु ज़रूरी कम रहियल आहिनि, कुझु ख़रीदारी आहे, कुझु कंहिंसां मिलणो आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त कंहिंसां मिलणो आहे। सो इहे हाल अहिवाल आहिनि। ऐं अॼु जो व्लॉग शायदि रोज़ खां कुझु वॾो थी वियो हुजे, मूंखे अंदाज़ो न आहे। ऐं सॼे ॾींहं जूं जेके क्लिप्स जॾहिं जॉइंट कंदमि त पोइ मूंखे ख़बर पवंदी त केतिरो वॾो आहे। सो मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं अथव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे। ऐं जेकॾहिं ही मुंहिंजूं वीडियोज़ तव्हां सम्झो था त सुठियूं आहिनि, कम जूं आहिनि, तव्हांखे वणनि थियूं, कुझु सिखण लाइ मिले थो, त तव्हां महिरबानी करे इन्हनि खे शेयर कयो, ॿियनि सां शेयर कयो, फैमिली सां, फ्रेंड्स सां लिंक शेयर कयो। त मां चाहियां थी त जेकॾहिं कुझु सुठो थी रहियो आहे त उहो ॿियनि ताईं बि पहुचे। ठीकु आहे। सो इंशाअल्लाह अलाह अगरि चाहियो ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाहे।